होशू शीदी सुहारी सिंध जे सवें सालन जी सुनहरी तारीख़ अहिड़नि मणियादार माण्हुनि सां भरी पई आहे जिन पंहिंजे वतन अज़ीज़ जी ख़ाक पाक लाइ जान क़ुर्बान कई ऐं पंहिंजे जीअरे पंहिंजी जनम भूमि धारियनि जे हवाले न कई। अहिड़नि दिलेर ऐं बहादुर सपूतनि मां होशू शीदी बि हिकु आहे, जंहिंजो नारो मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं अवामी नारो बणिजी वियो ऐं होशू शीदीअ जो उहो अमर किरदार थी वियो जेको अॼु जे सिंधी नौजवाननि जे चपनि ते आहे। होश मोहम्मद कमराणीअ खे आम तौर ते होशू शीदी सॾियो वेंदो आहे। अंग्रेज़नि सां मुक़ाबले वक़्तु मिसाली बहादुरी ॾेखारण ऐं दुबीअ जी जंग में आज़ादीअ लाइ विढ़ंदड़नि मां सभिनी खां वधीक नालो पैदा करण जे बाहिस हू हिकु अवामी किरदार थी पियो आहे। होशू असल में हबशी ग़ुलाम हो, जंहिंजो वालिद मीर फ़तेह अली ख़ान टालपुर वटि कमु कंदो हो, जेको ईरानी नार मां स्मगल थी कराची बंदर ते विकामियो हो। मीरनि वटि कमु कंदड़ ग़ुलामनि खे वॾी इज़त सां रखियो वेंदो हो। होश मोहम्मद मीर फ़तेह अली ख़ान जे पुट मीर सोबदार जो साथी ऐं साॻी उम्र वारो हो, इन करे 1791 ईस्वीअ में ॼाओ हूंदो। हू मीर सोबदार सां गॾु रहियो, वॾो थियो ऐं बाद में टालपुरनि जे तोपखाने जो संभालींदड़ थियो। खेसि बंदूक हलाइण जी सुठी तरबियत मिलियल हुई। हू मीरनि जे लश्कर में भर्ती थियो ऐं नामवर जानबाज़ तोपची थी गुज़रियो आहे, जंहिं आख़िरी दम ताईं पंहिंजी ईमानदारी ऐं बहादुरीअ जो सबूत ॾींदे दुश्मननि सां विढ़ंदे मैदान जंग में शहीद थियो। जॾहिं अंग्रेज़ सिंध में आया, 3 ॾींहंनि में होशू मीर सोबदार ख़ान जो अतालीक़ ऐं सलाहकार ख़ास हो। अंग्रेज़नि जॾहिं हैदराबाद ते काह कई ऐं 17 फरवरी 1843 ईस्वीअ में दुबीअ जी जंग लॻी, तंहिं में होशू शीदी तोपखाने मथां निगरान मुक़रर हो। सांदहि 3 कलाक जंग लॻी, जंहिं में गोलनि जी बरसात हुई। इन दौरान हिकु गोलो टालपुरनि जे बारूद खाने खे लॻो, जंहिं करे समूरो बारूद सड़ी वियो, पर तॾहिं बि होशू बहादुरीअ सां विढ़ियो। इन विच में अंग्रेज़नि मीर सोबदार ख़ान खे रिश्वत ॾेई पंहिंजे तरफ़ कयो, इन करे हुन अंग्रेज़नि जी हिमायत करणु शुरू कई। पंहिंजे मालिक जी इहा हालत ॾिसी हुन खेसि चयो त अए हाकिम, कुझु होश कर, हीअ जंग मीरनि ऐं अंग्रेज़ हुकुमराननि जे विच में न आहे, हीअ लड़ाई पंहिंजनि ऐं धारियनि जे विच में आहे। अॻिते वधो त समूरा सिंधी हिकु थी फ़रंगियुनि सां फ़ैसिला कुन जंग करियूं। हाकिम, कुझु ध्यानु धर, ज़ाती इख़्तिलाफ़नि जे करे सिंधुड़ीअ जो अजायो खून न कर। पर जॾहिं हुन ॾिठो त मीर सोबदार पंहिंजे ज़िद ते क़ाइमु आहे, तॾहिं हू खेसि छॾे मीर शेर मोहम्मद मलकाणीअ सां वञी मिलियो, जेको हैदराबाद खां थोरो परे 25,000 फ़ौजुनि सां छावणी हणी वेठो हो। मीर साहब होशूअ खे पंहिंजे तोपखाने जो निगरान ऐं बोरची खाने जो नाज़िम मुक़रर कयो। 24 मार्च 1843 ईस्वीअ में सिंधी सोढनि जो लश्कर नारेजन जे ॻोठ वटि दुबीअ जे मैदान में अंग्रेज़ी लश्कर जे साम्हूं थियो, जिते सिंधवासियुनि जी बहादुरी ऐं जुरत ॾिसी मुंहुं मथो पिटण लॻो। पर वतन जे वेरी नवाब ख़ान मोहम्मद नेपियर खे ॿुधायो त मीरनि जो सारो बारूद फलाणे साए तंबूअ में रखियल आहे, जे स्क्वाड ॾिनो वञे त बारूद खे उॾायो वेंदो, ऐं पोइ ईअं ई थियो। पर होशूअ आज़मूदगार जर्नेल वांगुरु हुकुम ॾिनो त जेकी कुझु मिले उनखे बाहि ॾियो, त जीअं दुश्मन ईअं न सम्झे त को बारूद ख़तम थी वियो आहे। गोला बारूद ख़तम थियण खां पोइ हथो हथ जंग शुरू थी वई। साम्राजी फ़रंगियुनि वटि तोबूं ऐं बंदूकूं हुयूं, पर होशूअ पंहिंजे चंद जान फिदा साथियुनि सां गॾु पैदल अॻिते वधी दुश्मन ते हमिलो करे ॾिनो ऐं 2 माइलनि ताईं खेनि पोइ ते धिके वियो ऐं खेनि मारे मञरायो। पर हिकु आयरिश सोल्जर जी गोलीअ खेसि शहीद करे विधो ऐं अहिड़ीअ तरह सिंध ते धारियनि जो कब्ज़ो थी वियो। इन में को बि शक न आहे त होशू मुहिबे वतन ऐं सूर्य शख़्स हुयो। कैप्टन मुइन दीन लिखे थो त होशू अंग्रेज़ी साम्राज्य जो जानी दुश्मन हो, जंहिं सिंध जी पसगिरदाईअ वारनि पुरगणनि जे मुसलमाननि में जहाद जो रूह फूकियो, जंहिं सिंध जे अयाश, सुस्त, काहिल ऐं आराम पसंद अमीरनि खे पंहिंजे धरतीअ जी आज़ादीअ जे बचाव लाइ पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु कयो, जंहिं हिक ॿिए पुठियां 2 लड़ायुनि म्याणी ऐं दुबीअ में अंग्रेज़ी फ़ौजुनि खे घणे खां घणो नुक़सान पहुचायो। हिन हिकु शींहं जियां अंग्रेज़ दुश्मन जे फ़ौजी सिफ़ुनि में ट्राकोड़ो विझी छॾियो, उन्हनि जे जंगी इरादनि खे दरहम बरहम करे छॾियो। हू हिकु वॾो बहादुर ऐं जंगी माहिर हो। हिन मुहिबे वतन ऐं अज़ीम इंसान पंहिंजो सिर सच, गैरत, आज़ादी ऐं ख़ुदि मुख़्तियारी ख़ातिर सदक़े कयो। ख़ुदि अंग्रेज़ जर्नेल नेपियर होशूअ जी बहादुरीअ बाबति लिखे थो त हिन बहादुर शख़्स जंग जे फ़नी मुहारत जो अहिड़ो बहितरीन मुज़ाहिरो
कयो जेको हिक यूरोपी जर्नेल खे ई सुहे थो। हू पंहिंजे ॿियनि शीदी भाइरनि सां ईअं मैदान जंग में बीठो रहियो जीअं को अॾोल पहाड़। जंग में आख़िर ताईं जॾहिं फतेयाब न थियो ऐं दम बि अहिड़ी हालत में ॾिनई जो तलवार संदसि हथ में इंतहाई मज़बूतीअ सां पकड़ियल हुई ऐं हिकिड़ो कदम बि पुठिते न हटियो। मरण खां पोइ बि कंहिं अंग्रेज़ खे संदसि वेझो वञण जी जुर्रत कान पई थी, छो त मरण खां पोइ बि पंहिंजे हथ मां तलवार खे किरण न ॾिनो हुआईं। हू वधीक लिखे थो त म्याणीअ वांगुरु दुबीअ में इहो साॻियो ई हब्श बानो होशू शीदी जंग खे खयूं बीठो हो। संदसि बहादुरीअ जी जेतिरी साराह कजे थोरी आहे। हू हिकु आला दिल, दिमाग़ ऐं सलाहियत जो मालिक हो। हिन बहादुर इंसान दुबीअ वारी जंग में बि हिकु बहादुराना दिलेराना शानो शौकत सां विढ़ंदे 22 रेजिमेंट जे संगीननि हेठां पंहिंजो सिर ॾिनो। होशूअ जे इन लाज़वाल ऐं बेग़र्ज़ाना कुर्बानी खेसि सिंध जे अवाम में मक़बूल बणायो, छाकाणि त ॿिया माण्हू यानी मीर या बरोच सरदार पंहिंजी हुकूमत या सरदारीअ खे बचाइण लाइ जंग करे रहिया हुआ ऐं होशू शीदी कंहिं बि फ़ाइदे वग़ैरह लाइ कोन विढ़ी रहियो हो। संदसि मक़सद सिंध खे धारियनि खां बचाइण हो। इहो ई सबबु आहे जो हुन जिगरीअ सां मुक़ाबिलो कयो ऐं उन मुहबत ऐं साणेह सां सिक खे अवाम ॻायो, पर ख़ूब ॻायो। होशूअ जी शहादत संदसि वतन दोस्ती, सूरियाई ऐं बहादुरीअ खे मात करे न सघी। हू हिकु अज़ीम मुहिब वतन हो जेको शहादत खां पोइ बि अज़ीम तर आहे। दोस्तो, उमेद करियूं था त हीअ तारीख़ी ॼाण अव्हां खे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं वधीक अहिड़ी ॼाण हासिल करण जे लाइ असांजे पेज खे फॉलो ज़रूरु करियो ऐं ॿियनि दोस्तनि सां हिन वीडियो खे शेयर बि ज़रूरु करियो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।